खिली न थो सघो खिली न था सघो या खिल अचे ई नथी अचे ई नथी 5 साल थी विया आहिनि खिली नथो सघां इहा सर इहा को बीमारी ना आहे सर मेडिसन सां इन जो को तालुक ना आहे इहो आहे तव्हांजी नेचुरल मतिलबु तबियत में पहिरियां खिलंदो हुयुसि अच्छा पहिरियां खिलंदो हुयुसि 5 साल थी विया आहिनि मुंहिंजो खिलणु बंदि थी वियो आहे इहा मूंसां हालत आहे दुनिया खिले थी माण्हू खिले थो तव्हां मगरे क़िस्म तबियत जा माण्हू लॻो था खिल नथी अचे न हा इन जो को इलाज ना आहे सर आई एम सॉरी सर ही गाॾी जी चाबी वठो मूंखे खिलायो महिराण योरो नई मुंहिंजी ॿार बीठी आहे मूंखे खिलाईंदे इहा गाॾी तुंहिंजी इलाज आहे मसलो तो हिकिड़ो मिनट सोचे वठो सजाद मखणी खे चई ॾिसां इन वटि को तरीक़ो हूंदो ही झटका तरीक़ा जाम कंदो सजाद मखणी कंपाउंडर हिकिड़ो मिनट ये सर जुगनू ए खिल नथी अचे छे तो इलाज मेरा जाई बुझा न खिलियो तो हटाए को तरीक़ो खिलियो ई न आहियां खिलाइणो आहे माना देखे मूंखे खिलाइणो आहे ही गाॾी तव्हांजी हे चाबी आहे काश को अहिड़ी दवा हुजे पियायूं सां खिलिया पर मेडिसन में डॉक्टर असां डॉक्टर केॾा खिलायूं डॉक्टर जुगनू जो नालो ॿुधो आहे डॉक्टर जुगनू जो आओ हर इलाज इन वटि मां आहियां मुंहिंजे कंपाउंडर तव्हां घबरायो न तव्हांखे खिलायूं था लतीफ़ो ॿुधायां थो अहिड़ो खिलंदो जो तूं ॾिस लतीफ़ो ॿुधाएसि साईं ॻाल्हि आहे ईअं जी हमरा हिकिड़े खे ॿी शादी जो शौक़ु हुयो अच्छा उन ॿी शादी कई इन करे त चई 1 साल कुटींदी ॿी छॾाईंदी भैया हुनजो शादी कई ॿी हाणे हुन सां तादी थिए पई उबती कीअं उबती थी हिकिड़ी ज़ाल झलेसि बीहेसि पई ॿी एॾो मारेसि पई खिलियुमि त न हेॾो लतीफ़ो खिल जो ॿुधाए खिली न आई 5 साल थी विया आहिनि खिल बंद आहे मखणी सोचा थो सजाद मखणी यार तू खिलायो साईं पेर तव्हां हिते रखो सर हा हिते पेर रखो इजाज़त आहे तव्हांखे छा करणो हेठि परे कर ये मां के वरी वडी खेली दीदी ना तो खिले छा थियो कुछ ना सर वो से खिल नथी अचे न चेक कयूं था सर 5 साल थी विया आहिनि खिल बंद आहे तू नो टेंशन थी लगे तो कोई आइडिया आयो तू घबराए छो सजाद मखणी ने उडे छा वंज आहे छा न रे ॿियो आहे छा इहो उठनि वांगुरु तव्हां चरिया थी पिया खिली नथी अचे ये तो जई सफा सीरियस आहे मगणी सजाद 5 साल थी विया आहिनि खिलियो ई न आहियां कार जो सवाल आहे मां तरीक़ा वॾा कंदुमि तूं नो टेंशन थी काथे न काथे खिलंदो तव्हां मूंखे न खिलायो चाबी ॾियो मां वञा थो वे खिलायो खिलायो न नालो ॿुधी आयो आहियां तव्हां खिलायो मां चवंदो आहियां चाबी ॾेसि न खिलंदो इहो चाबी 5 साल थी मथे त को आयो आहे मरीज़ सजाद मखणी न छॾी सिधो थिए जा छा थियो 5 साल थी विया न खिलियो बस चाबी मोटा दे चाबी मोटा न ॾींदो मां हाँ छो खिली नथी अचे
चाबी ॾियो बसि तव्हां न न खिलाईंदा खिलां हिकिड़ो मिंट मां मोटी थो अचां काॾे मोटी थो अचां 2 मिंट छॾो हा वेठो हा आहे 2 मिंट वेठो आहे 2 मिंट ये जॾहिं बि वेंदो आहे न कुझु न कुझु कंदो आहे छो डॉक्टर खिलाए नथो ये अचे थो 5 साल थी विया आहिनि डॉक्टर न खिलियो अच्छा कहीं बि न खिलायो कहीं बि न खिलायो तुंहिंजो नालो ॿुधी आयो खिला हा काॾे वई मां को आज जो सोचण वियुमि कार जो सुवाल आहे कार ॾींदे माना कार तव्हांजी आहे चाबी तव्हां वटि ईअं हा जेको मूंखे खिलाए कार में कंहिंजी शादी आहे धूल था वॼाए धूल त केरु खिलंदो आहे चरिया चओ छा न बची खिली न बची 5 साल थी विया न खिलियो लेना आया था थोड़ी भी ना आया 5 साल थी विया हाँ छो चुप करे इहो छा था कयो ॿिली त घर में बि मियाऊं कंदी आहे उन ते ई न खिलियो चाबी चाबी ॾियो मां वञा बसि तव्हां को न थींदो कमु हाँ बस 2 मिंट काॾे अचा थो डॉक्टर खिलायो छा आहे 5 साल थी विया न खिलियो कहीं बि न खिलायो कंहिं बि न खिलायो अच्छा खिलायो डॉक्टर छा आहे हा ये अचे थो तव्हांजी पंहिंजी खिल बंदि थी वई आहे असांखे ॾिसी काॾे वई को सीरप हुजे हा न छा करे तूं पिस्टल ते खिलियो पिस्टल ते अरे जाजो सुतण उपती अच्छा अरे किले की कार बुझी सलाम अरे बेइज्जती करो ये सुतण उपती छो पए अरे बस कर यो मां ये उबती पाण करे आयो आहे जी यो खिले ले भागो कार अच्छा पिस्टल छो कई इन जे बहाने मां ॾिठे सुठो ओरी अच्छा ओरी गाड़ी जक्का गाड़ी जा कागज मनी वॾो होशियारु आहे। एड़ो मरीज आयो आहे हेॾी कार ॾे थोई ना मम्मी तू छॾ न बाग न हिन दवाइनि में को मेडिसिन में इलाज ई न हुयो तॾहिं तोखे छॾ कयो मां के अहिड़ियूं बीमारियूं हुजनि जिन्हनि जो इलाज दवाउनि सां न तरीक़ो नंबर छा हुयो इन जो तरीक़ो नंबर 5 वरी आयो वरी छा गाड़ी में पेट्रोल अरे तू स्टार्ट थी अरे तुझी किले बदल थी रात निंद में अकेले हो गए गाड़ी में पेट्रोल बेटा
पैसा पैसा टेकी थी यार सलवार पुटी जो कमाल आयो तरीक़ो कबो आहे न तरीक़ो नंबर 25 हलण मां के चाबी दे तो चाबी तोखे छो डॉक्टर मां आया ना तरीक़ो मां कयो आहे न आ तरीक़ो तू कयो आ हक कर न ॾिस मां तुंहिंजो मुलाज़िम मां छो भला चक्कर ते गॾु वठी हलंदे चक्कर हा चक्कर तोखे ॾींदो चक्कर ॾींदे चक्कर कराईंदो मां बि चाबी बि ॾींदो मां चक्कर खाई अचे हा ठीकु आहे वञी वरी अञा तूं अस्पताल मां कढे पियो